बेकरती मरी नथी वो मोत पर भायर तुझे मसले में मुआ माठ नथी अचई छो शामिर खान तो के घर जे दर ते छडना आयो अदी तो के बुधायो भूल पिया थो हले चाचू फतन ऐं सालू वारा जो यारी मचाई पया था जवन जरी न करे त करे छा ये छोकरी वडे वेल में विझंदी तदे तदे पले के चवंदी आया त छोकरी उथार अज वरी नओ खुलम खड़ो थियो आ छा न चाची रईस शमीर खान मुझे भा खादिम जेड़ो मुझो भाव बेहया दिलुआ जी बेहयाई का बचाने लाए रईस शमीर मुके हिफाजत में इते पहुंचायो आ इने गाल जी साख मां पंहिंजे शहीद भाइरन जी कब्र ते कसम खणी दींदस जरी न करे त करे छा शामिर खान तुझा मुहाफिज बणो ऐ तोके घर वठी आयो जिन्नत अचे ताके एतबार त कड़ो पत्थर अड़ो मुके कयो संसार ओ चाचा फतन ओ चाचा अहमद असा के एतरा अहम जडियो जो असा जीअरी रही सगो अपो त डिठो अथव ऐ चाचो बेगुनाह जेल में पहली अमां तई न कयो असा कने चयो आवाज लाए अखिन डिठी ऐ कनन बुद्धि ते बेतबार नाए कबो बेगुनाह पोता रहण का पेरा पेजे घर ते नजर विझो मन आवा की पांचे न्याणन में असा भी नजर अचूं बस समझ बस जमीन ते जंग लगल मानू न थोड़ा तू हाणे ये कर जो आलिया के वापस कर त मां एवज में ससुई सां निकाह कया जेकॾहिं इए न कई त पोइ मूंखे तोखे मां आलिया मुझी ज़ाल आहे मां पंहिंजे ज़ाल जो सौदो कीअं कयां तोखे जेकॾहिं ससुई हासिल करणी आहे त भले वञी कर निमा खराम नज़र झुकाए ॻाल्हाए
यो न विसार तो मां बहादुर खान आया हाणे मां ॾिसां थो तूं कीअं नथो आलिया वापसि करे। भलिया इज्जत मां समझी तो गोठ छॾे हलियो वञ न त बेस्तो करे कढंदो सही। ही गोठ जहिड़ो तुंहिंजो तहिड़ो असांजो। मां गोठ छॾे कोन वेंदुसि। जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ आहे त तव्हां लॾे वञो। तूं असांजे गोठ में रहण जे लाइक़ ई नाही। निकिर। अची वियो आशिक पुट सॼो ॾींहुं पल्ले जे घर में वेठो आहे। धकनाण मत पर मत पर चल धकनाण ॾिसी रहंदुसि तव्हांखे। हलाणे हल ॾिसी रह। अच चाचा अच। शमू पोइ छा सोचियो अथई? अदे मां हाणे ज़िलत वारी ज़िंदगी न गुज़ारींदुसि। मूंखे हिते न आहे रहणो। मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। त पोइ हाणे असांखे देर न करणु घुरिजे। जे थोरी बि देर कईसीं न त बहादुर ख़ान ऐं दरिया ख़ान असांखे मारे छॾींदा। तुंहिंजो मतिलबु आहे त दरिया ख़ान ऐं बहादुर ख़ान खे घोटे छॾियूं? हा, नांग जी मुंडी चिथण ज़रूरी आहे। अदी दरिया ख़ान खपुर नांग आहे। हुनखे मारणु आसान न आहे। कुझु त करणो पवंदो न शमू। अदी दरिया ख़ान असांखां ॾाढो आहे। हुनखे मारण लाइ असांखे का तरकीब सोचणी पवंदी। सिधो सऊं जहिड़ो असांखे महांगो पवंदो। हा शमू, हथ ते हथ रखी हाणे कोन वेंदासीं। कुझु सोचणो पवंदो। हिन ज़िलत वारी ज़िंदगी खां त मौत बहितर आहे। घणेई सठोसीं पर हाणे सहबो कोन, मरबो या मारबो अटकल सां। अदी हिकु रस्तो आहे। कहिड़ो? रईस दरिया ख़ान तुंहिंजे आॾो किविल आहे। तुंहिंजो मजू आहे। मिल्कियत जे मामले में हणी ईअं मरोड़े रखीस, सुञू करे छॾीस। ये झूठी पे ॿियनि जे आॾो। तो अचे न तो दिलावर के दूर करण को मसलो ही ना है।
जेको पले खान जो सगो पुट थी तो हले। पैसे जे करे मसलो ना है न त पो देर न कर, पहिरियां शमो खां आलिया अलग कर ऐं पो ससुए खे खंभे खणी अचण जा सांभा कर। ठीक है, आलिया के वापस करण लाए भाभी दरिया खान सां भी हिक हिकाणी करणी पवंदी। बहादुर मुझे फैसले जे खिलाफ तो सा जेड़ो तो हारे। शमू बहादुर मुझो पुट्रा आई मां जो पी आया। आलिया तुझो नंगाई तुझो नंगो ही रहंदी। ना बाबा साईं ना, आलिया जे करे ससुई जो संग रहिजी वियो। हिन उम्र में तव्हां पंहिंजो घर आबाद कयो, तॾहिं बि मूं कुछ कोन चयो। ऐं जॾहिं मुंहिंजी इज़त अना ऐं मोहब्बत जो वक़्तु आयो। वालेकुम अस्सलाम सरदार। संगत मां कुछ ॾींहंनि जे लाइ शहर वञी रहियो आहियां, हाशिम जी ज़मानत है। ठीक है सरदार, ये ही थी दो। मोहिड़ा ऐं दाग धब्बा आसानी सां मिटाए, सड़भ खे जिल्द खां हटाए ऐं ॾिए सन प्रोटेक्शन ऐं नेचुरल ग्लो। अर्जन गोरी रंगत जे लाइ अर्जन ब्यूटी क्रीम। गुलामू अच मूंसां। हाज़िर सरदार। कर खबर ससी मीरा मुझे साम्हूं वञी रहिया आहिनि। ओ इते रखीस जान जा पुट, पर आहिनि किथे? जबल जे ओट खां। खबरदार बहादुर खान, मां चवां थी मुंहिंजी भेण जी बाह मां हथ कढ, न त ॿी सूरत में तोखे पंहिंजी ज़िंदगी में हथ कढणो पवंदो। केरु रोकींदो मूंखे? केरु आहे हाणे तव्हांजो? अल्लाह आहे असांजो, जेको हर गुरुन जे लाइ हिकु मूसा कल कींदो आहे। तव्हीं केरु आहियो? मां दिलावर आहियां। हां दिलावर। मां दिलावर आहियां। तव्हांजो कहिड़ो तालुक इन्हनि सां? असांजो ही भेनरूं आहिनि। असां हिननि जा पहरेदार आहियूं। असीं दिलावर जा साथी आहियूं। बलिया बहादुर तुझी न्याणीअ में हथ न, पर मुंहिंजी न्याणीअ में हथ विधा आहिनि। दिल त चए थी बहादुर जा हथ कटी दरिया खान जे ॻोठ में रत जा दरिया वहाया, पर छा कयां, खून ख़राब हो, मुझी फितरत में न आहे।
बराबर सरदार साईं, तव्हां फितरतन शफीक कयो, बहादुर खान या जरहब कई, पोइ बि दिलावर जे दोस्तनि बहादुर खे भॼण ते मजबूर करे छॾियो। बलिया बेशक दिलावर दोस्तीअ जो हक़ अदा कयो आहे। दिलावर तुंहिंजो पुट बणिजी तुंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे। ही उहो ई दिलावर आहे जंहिंजे लाइ राज वारा शिकायतियूं कंदा, पर हुन साबित करे ॾेखारियो त दिलावर तुंहिंजो रत न हूंदे बि रत खां वधीक पाण मल्हायो आहे। दिलावर सरदार साईं, मां त लुटिजी वियो आहियां, मुंहिंजो अलाह ताला चट थी वियो आहे। मूं त कॾहिं बि कंहिंजे कख खे बि नाहे रंजायो। बलिया तोसां बराबर ज़ुल्म थियो आहे। मूं दरिया खान ॾे न्यापो मोकिलियो आहे। जे त मूं वटि पहुतो न, हक़ हिसाब किताब जंहिंखे वठंदोसांसि, बख़्श न कंदोसांसि। सरदार साईं, घर में को मर्द माण्हू कोन्हे, को कमाइण वारो कोन्हे। हाशिम खे छॾाए बलिया हाशिम खे मां आज़ाद कराईंदुसि, तुझी हर तरह सां मदद कंदुसि। बलिया पाण खे अकेलो न समझ, को भी कम हो जाई तुझे लाइ 24 कलाक दरवाजा खुलियल आहिनि, बिला झिझक हलियो अचां। महिरबानी सरदार साईं, ॾुखे सुखे वक़्त में तव्हां जे ई दर ईंदो आहियां। त पोइ वञ, पंहिंजी न्याणियुनि खे आदत ॾे ऐं चवीन त जेसी हिन शाह ज़मान जी सिसीअ में साह आहे, हाशिम जा दिलावर जहिड़ा दोस्त जीअरा आहिनि, त तव्हांजे मथे जी चादर खे केरु छुई बि न सघंदो। बलिया केर भी तहारा मेरी अख खड़ी ॾिसण जी कोशिश न कंदो। जेकॾहिं कंहिं मेरी अख खड़ी ॾिसण जी कोशिश कई न, त पोइ हिन सरदार शाह ज़मान जो पलिया तोसां वाइदो आहे, सां अहिड़ो हशर कंदुसि जो ॻोठ जा कुत्ता रत चटीदा रत। जी सरदार साईं, भारत तो जीवा सामिस की अल्लाह के भारत पैसा मोकली तो बस, परवाह न कर। रुगो दरिया खान के मुंह वटि पहुचण दे, छो त मां वाइदे जो पक्को